लाड़काने में रोड हादसे सबब पीरसन फौत थी वियो जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। बी सेक्शन थाणे जे हद बाईपास भरिसां फरहान होटल वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 55 वरे जो पीरसन हुसैन बबर संदसि घरवारी कुलसूम ऐं 3 सालनि जो पुटु सद्दाम बबर सख़्त ज़ख़्मी थी पिया। हादसे बैदि इत्तला ते वारिस ऐं पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे चाणका अस्पताल जे हादसनि वारे शोबे में मुंतक़िल कयो, जिते पीरसन हुसैन बबर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो ऐं ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। उन मौक़े ते फौती पीरसन जे वारसनि ॿुधायो त हुसैन बबर पंहिंजी ॻोठ लाल बख्श बबर खां इलाज लाइ दादू शहर वञी रहियो हो त हादसो पेश आयो। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे कार तहवील में वठी छॾी आहे।